अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तकियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां जो मेज़बान नईम सुबुह। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में असां सियासी सूरत हाल ते नज़र विझण जी कोशिशि कंदासीं। सियासी वायुमंडल गरम आहे। बदक़िस्मती सां असांजे मुल्क में जेके मामला आहिनि उहे अवामी मुफ़ादनि ऐं अवामी मसइलनि ते न पर सियासी जेको आहे पार जेको हमेशह चढ़ियल नज़र ईंदा आहिनि। सियासत में छा पियो थिए, इदारा हुजनि या सियासतदान हुजनि, उन्हनि जूं ॻाल्हियूं डिस्कस थींदियूं आहिनि, उन्हनि जा मफ़ाद, उन्हनि जा जेके मसइला आहिनि उहे डिस्कस थींदा आहिनि ऐं अवाम जा मसइला जीअं जो तीअं बरक़रार आहिनि। अॼु ॻाल्हि कंदासीं असां PTI ऐं जेको आहे हुकूमती कमेटियुनि विच में ॻाल्हियूं जेके ख़तमु थी वियूं ऐं नाकाम थी वियूं, जंहिंजो जेको आहे त PTI तरफ़ां बि ऐलान कयो वियो। कल्ह हिकिड़ी ॿी ॻाल्हि साम्हूं आई जेको KP जे इतलात वारो जेको सलाहकार आहे बैरिस्टर सैफ़, उन हिकिड़ी ॻाल्हि कई त अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं संदसि जेका न्याणी आहे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़, उन्हनि जेको आहे ॻाल्हियूं नाकाम करण में कामयाब थी विया आहिनि। त इन में केतिरी सदाकत आहे? छा वाक़ई नून लीग में जेका क़यादत में इहे जेको आहे त ॿधड़ा हुआ या उन्हनि क़यादत में जेके इन मौक़िफ़ ते विरहायल हुई त ॻाल्हियूं हिकिड़ी जेका जेको पासो उहो चवे पियो त ॻाल्हियूं थियनि, जंहिंमें ख़्वाजा साद रफ़ीक़ पाराए ॿिया हुआ। शुरूअ में ई असां ॾिठोसीं त जीअं ख़्वाजा आसिफ़ बयानु ॾिना त ॻाल्हियुनि मां घणी का उमेद न रखिजे, पर साॻी जाते वज़ीर आज़म जेको शहबाज़ शरीफ़ उहो ॻाल्हियूं जी जेको आहे त ॻाल्हि करे पियो। अॼु ताज़ो वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे, उन में बि वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ PTI खे ॻाल्हियुनि जी आछ रखी आहे। उन में हुन कमीशन न पर पार्लियामानी कमेटी ठाहिण जी जेको आहे ॻाल्हि कई आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि डायरेक्टर न्यूज़ सिंध TV शोएब कुरैशी साहब, पाण सीनियर तज़ निगार बि आहिनि, ऐं टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़ निगार सिद्दीक़ साजिद। बिन्हीं मेहमानों के भलीकार। सबसे पहले सिद्दीक़ साहब, मैं आपके पास आऊँगा। जैसे बैरिस्टर सैफ का कल का यह बयान है कि नवाज शरीफ और उसकी बेटी जो है मरियम नवाज़ वो कामयाब हो गई हैं जो है ना मुज़ाकरात नाकाम कराने में, इस बात में कितनी सदाकत है? और आज फिर वज़ीर आज़म ने कैबिनेट के इजलास में ये बात की है, उनको फिर जो है पेशकश की है PTI वालों को, तो आपको क्या नज़र आता है इस सारी सूरत हाल में? जी बहुत शुक्रिया। असल में इसमें मरियम नवाज का कोई किरदार नहीं है, ना मैं वो किरदार देखता हूँ। असल में ये जो खुद इन्होंने फैसला किया PTI ने, अब देखेगा कि कल 31 तारीख की एक डेडलाइन है। थोड़ा सा मैं इस वजह से पीछे जा रहा हूँ कि जो 31 की डेडलाइन है वो खुद बानी चेयरमैन देता है। 31 तक कमेटी बनाता, सबसे पहले 7 रुकनी कमेटी, वो भी बानी चेयरमैन बनाता है कि ये जी मैंने मुज़ाकराती कमेटी बना दी है और हम हुकूमत से बातचीत के लिए तैयार है। और 31 तारीख खत्म होने से पहले, यानी कि कल 31 है, आज 30 है, वो मुज़ाकराती कमेटी खुद ही खत्म कर देता है। हुकूमती मुज़ाकराती कमेटी आज भी कायम है और आज वज़ीर आज़म कहता है कि हम मुज़ाकरात आगे बढ़ाने को तैयार हैं, आइए बात करें, पार्लिमानी कमेटी बनाएं और पार्लिमानी कमेटी के प्लेटफॉर्म से जो इश्यूज होंगे वो डिस्कस कर लें। जुडिशल कमीशन अगर नहीं हम उसके ऊपर एग्री होते तो पार्लियामेंट का जो फोरम है, हाउस कमेटी बन सकती है, उस पर आ जाए। उसके ऊपर भी एग्री करने की बजाय उसका जवाब इन्होंने ये दिया कि तहलील कर दी, वो कमेटी ही तहलील कर दी। तो इसमें मरियम नवाज का कोई मैं तो किरदार नहीं देखता, क्योंकि मैंने इन तमाम जो मुज़ाकरात के चारों दौर हैं इनको मैंने खुद कवर किया है। मैंने किसी एक भी लम्हे के ऊपर ये चीज महसूस नहीं की कि हुकूमत इन मुज़ाकरात को आगे बढ़ाने में संजीदा नहीं है। अगर देखिए, और उसमें एक जो रोल है, ये एक चीज को आप अलग करें, एक अपोजिशन है जो कि तहरीक इंसाफ है, एक हुकूमत है जो कि शहबाज शरीफ नून लीग की और उसके साथियों की है, एक किरदार है स्पीकर अयाज सादिक का जो कि सालिस का किरदार था। और सरदार अयाज सादिक हुकूमत के चाहने के बावजूद जो मुज़ाकराती कमेटी है उसको ख़त्म करने की फेवर में नहीं है। हालांकि ये मुज़ाकराती कमेटी कोई फॉर्मल नहीं थी, इनफॉर्मल थी, इसका कोई बाकायदा नोटिफिकेशन नहीं था। ये 10-11 बंदे इधर से हो गए, 7 बंदे उधर से हो गए, तो वो उन्होंने कमेटी जो थी वो तश्कील दी थी। अभी इन्होंने जो आज प्राइम मिनिस्टर ने एक ऑफर की है, उस ऑफर का बजाय इसके कि ये कोई भी जवाब देते, उन्होंने वो कमेटी ही खत्म कर दी। तो ये PTI को मुज़ाकरात में भी जल्दी थी और इसको खत्म करने में भी जल्दी थी, और अपनी ही दी गई डेडलाइन से पहले
वो अपनी ही बात से मुकर गए। जो यू टर्न लेने में तो वो वैसे ही जो है यद्दे तूला रखते हैं, तो वो यू टर्न लेकर अपनी ही की गई बात से पीछे हट गए। तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि वो खुद ही बातचीत को आगे नहीं बढ़ाना चाहते। हुकूमत तो आज भी तैयार बैठी है, और जो भी हुकूमत हो, आज नून लीग की है, पीपल्स पार्टी की भी हुकूमत होती है, हालांकि पीपल्स पार्टी मुज़ाकरात का हिस्सा है। हुकूमत कभी भी मुज़ाकरात के दरवाजे बंद नहीं करती। और राणा सनाउल्लाह ने ठीक बात कही थी, उसने कहा था कि भाई हम तो इनका मुज़ाकरात के लिए 2029 तक का भी इंतजार जो है वो करने को तैयार है, लेकिन आगे से जो रिस्पॉन्स है वो रिस्पॉन्स भी तो जो है वो अच्छा आना चाहिए। नहीं सिद्दीक साहब, जैसे आप कह रहे हैं कि मुख्तलिफ जो वज़रा हैं, या जैसे सरदार अयाज सादिक की बात की आपने, जैसे मुज़ाकरात शुरू हुए थे तो ख्वाजा आसिफ ने बयान दिया था कि इनसे मुज़ाकरात से मुझे कोई ख़ास उम्मीद नहीं है। तो ऐसी बातें भी तो नून लीग की तरफ से थी, ये तासुर भी तो आ रहा था कि जैसे एक पेज पे नहीं है पूरी नून लीग। देखिए मेरी बात सुने, ख्वाजा आसिफ एक तो मुज़ाकराती कमेटी का हिस्सा नहीं थे, बाकी उनकी जो बयानात थे उस तरह के बयानात तो फिर पीटीआई की तरफ से भी आ रहे थे। बहुत से लोग कह रहे थे कि ये कामयाब नहीं होंगे, जैसा बैरिस्टर साहब हो गया, और भी बहुत से लोग हैं, कहीं ख्वाजा आसिफ जैसे जो लोग हैं वो ऐसे बयान मुज़ाकरात कामयाब नहीं होंगे। ख्वाजा आसिफ इन मुज़ाकरात के खिलाफ था, आप सही कहते हैं, लेकिन उसकी राय जो थी वो जाती राय थी, वो कोई हुकूमती राय उसमें नहीं थी। देखिए प्राइम मिनिस्टर अगर आज कैबिनेट की मीटिंग में बात करता है तो प्राइम मिनिस्टर इज द हेड ऑफ द गवर्नमेंट, हेड ऑफ द कैबिनेट। प्राइम मिनिस्टर की बात में वजन ज्यादा है वज़ीर दिफा की वजन से, और प्राइम मिनिस्टर खुद कह रहा है एक फिर नवाज शरीफ की इसको हमायत हासिल थी। ये भी आपको बताऊं, जो इरफान सदीकी हुकूमती तर्जुमान है वो नवाज शरीफ के राइट हैंड हैं, वो नवाज शरीफ के भी तर्जुमान हैं। वो एक एक चीज नवाज शरीफ से डिस्कस करते थे, उनको बताते थे। नवाज शरीफ ने भी कभी भी मुज़ाकरात की मुखालफत नहीं की। अच्छा, उम्मीद दोनों को यही थी कि हम शायद कोई रास्ता निकालने में कामयाब हो जाएंगे, दोनों से मुराद के स्पीकर को भी और हुकूमत को भी। लेकिन आगे से अगर रिस्पॉन्स मंफी आए, और मैं वही बात कर रहा हूँ कि अपनी डेडलाइन का तो आप इंतजार कर लें। आपने 6 दिन पहले ही, हफ्ता पहले ही अनाउंस कर दिया कि चूंकि उन्होंने कमीशन नहीं बनाना, उनकी नीयत नहीं है, तो फिर जनाब आप जो है वो मैं मुज़ाकरात नहीं करता। तो ये ऐसा नहीं होता। ये जो है ना, ये इस तरह चीजें जो है वो अगर आप उसको हल करने की तरफ नहीं जाएंगे, फिर आप ये देखिए ये पार्लियामेंट में मौजूद हैं अपोजिशन वाले, तहरीक इंसाफ वाले, एक बड़ी जमात है, अपोजिशन लीडर का मनसब इनके पास है, पब्लिक अकाउंट्स कमेटी की सरबराही अब इनको मिल गई। इनके 4 से 5 और लोग ऐसे हैं जिनको कायमा कमेटियों की सरबराही मिली हुई है। पार्लियामेंट लीडर इनका जो है वो अजहर ताज गुल है, तो वो पार्लियामेंट में मौजूद हैं। सिस्टम को आप तस्लीम करते हैं, आप हुकूमत को तस्लीम करते हैं, आप पार्लियामेंट में बैठे हैं, आप तनख्वाहें लेते हैं, टीए लेते हैं, तो फिर ये बात कहें कि आप उनके साथ जो है वो मुज़ाकरात नहीं कर सकते। सिद्दीक साहब हमारे साथ रहिएगा। शिव साहब, जी सिद्दीक साहब फरमायो त ओवरऑल पीटीआई नथी चाहे ॻाल्हियूं, छो त उन्हनि उन खां पहिरियां ई कमेटी बि डिज़ॉल्व करे छॾी, ॻाल्हियूं ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो, ऐं वज़ीर आज़म या जेके मुख़्तलिफ़ ॿिया जेके नेगोशिएटर आहिनि हुकूमत तरफ़ां, उहे चाहिनि था ॻाल्हियूं त पीटीआई वटि वरी उन्हनि हिकिड़ो नओं जेको आहे त मीनार पाकिस्तान ते जलसे जो ऐलान कयो आहे, त पीटीआई आख़िर एतिरा यूटर्न छो पई वठे, हुननि खे ॻाल्हाइणो कंहिंसां आहे, ऐं ॻाल्हियुनि जो त वाक़ई जेका रविश आहे पीटीआई जी, उन मां त को नतीजो निकिरंदो नज़र नथो अचे। हाँ, वॾी महिरबानी नहीं। ॾिसो काफ़ी शयूं जेके आहिनि उहो सिद्दीक साहब तव्हांखे क्लियर कयूं आहिनि। मां तव्हांखे सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदुमि त जेका पीटीआई जी जेका जोड़जक थी आहे, ऐं उनखां पोइ पीटीआई जो जेको पॉलिटिकल पार्टी तौरु रोल जेको असांखे गुज़र कुझु सालनि में असांखे नज़र आयो आहे, त पीटीआई जो को पॉलिटिकल जेको विजन ई कोन्हे, जेको मूंखे लॻंदो आहे। बिल्कुलु न को पॉलिटिकल पार्टी आहे, न को उन वटि पॉलिटिकल विजन आहे। सदाईं जेका आहे इशारनि ऐं हिदायतुनि ते हलण वारी पार्टी आहे, जंहिंजो पंहिंजो कोई बि जेको आहे सो हिकिड़ी डायरेक्शन ई कोन्हे, डायरेक्शन लेस पासे आहे। ॿियो इहो आहे त पार्टी जेका आहे वन मैन शो आहे। जेकॾहिं माना जेका हिदायतूं मथां मिलंदियूं उहा रांगा राइट उनखे सभु ओबे कनि था, ऐं जेकॾहिं जेको आहे उहो जेको चाहींदो उहो थिए थो। हाणे ॾिसो उन्हनि जी पॉलिटिकली स्ट्रांग न हुजण, को विजन न हुजण करे काफ़ी सारियूं उन्हनि ग़लतियूं कयूं आहिनि शुरू खां वठी। उहो 2014 वारे धरणे खां वठी असां शुरूआति कयूं त उन खां पोइ जेको आहे मुसलसल ग़लतियूं कंदा रहिया आहिनि। वरी जॾहिं हुकूमत में आयो उन वक़्तु बि साॻी यूटर्न। त जेका पॉलिटिकल पार्टी हूंदी आहे उहो मामला जेके आहिनि अॻिते वधाइण लाइ, मामला सॉल्व करण लाइ डेमोक्रेटिक पार्टी हूंदी आहे, पॉलिटिकल पार्टी हूंदी आहे, और डेमोक्रेटिक वेस ॻोल्हींदी आहे। ऐं डेमोक्रेटिक वे इहे आहिनि त उहा पार्लियामेंट्री पार्टी आहे, पार्लियामेंट में मौजूदु आहे,
त पार्लियामेंट में जो स्पीकर आहे जेको उहो चाहे थो ॿिन्ही धुनियुनि खे मिलाइणु ॻाल्हाइणु रस्तो कढणु, त जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी हूंदी आहे त पंहिंजे जेको आहे सो जेको बि हूंदियूं आहिनि मुतालबा उते टेबल कबा आहिनि ऐं हमेशह ॻाल्हियुनि जो इहो हूंदो आहे त कॾहिं ॾिबो आहे कॾहिं वठिबो आहे, कुझु ॾिबो आहे कुझु वठिबो आहे। त जेकॾहिं तव्हांखे गवर्नमेंट बि चाहे थी, तव्हांजो जेको आहे सो जेके इत्तेहादी पार्टियूं उहे बि चाहिनि थियूं, स्पीकर बि चाहे थो तव्हांखे विहारनि, तव्हां था पंहिंजो मुतालबा कया, त मुतालबो ई हुननि उन पहिरें ॾींहं खां शर्त अहिड़ो रखियो त जीअं माना ते अॻिते वधे ई न ॻाल्हि। पहिरीं ॻाल्हि त हुन में रिटर्न में न पिया ॾिननि, वरी हुन खां पोइ त इहो कमीशन ठाहियो। हाणे जॾहिं कमीशन जी ॻाल्हि कयो था त हाणे गवर्नमेंट वारा चवंदा त भई कमीशन त पोइ हाणे मामला अञा अॻिते वेंदा, पार्लियामेंट जी कमेटी ठाहियूं था, पार्लियामेंट कमेटी में जेको आहे उहो सभिनी पार्टियुनि जा जी नुमाइंदी हूंदी, उहा हिनखे सॼो जेको आहे ॾिसे मैटर खे। पर छाकाणि त पार्लियामेंट जे फ्रेमवर्क में रहणो ई न आहे, मामलनि खे पॉलिटिकली जेको आहे सॉल्व न आहे करिणो, डेमोक्रेटिक वे सां सॉल्व न आहे करिणो, तंहिंजे करे मामला जेको आहे इंगिया था वञनि। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त आख़िर जेको आहे सो कंहिंसां, त हुनजो जेको आहे त हुननि जो जेको फर्स्ट जेको आहे उहो टारगेट इहो आहे त असां सां एस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए, बिल्कुलु एस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए। हो त जेको आहे ॾिसो हिन सॼे सिस्टम खे ॿियनि टिनि खे कुझु सम्झनि ई कोन था न, उहो सम्झनि था जितां असांजे ख़िलाफ़ु कारवायूं थियूं उते असां उन सां ॻाल्हायूं, उहे ई असांजा मुतालबा ॾिसनि, उहे ई असांखे राज़ी कनि, उहे उन ते ई असां जेको आहे टेबल कयूं। इवन के जेके बि ॻाल्हियूं जेके आम तौर ते पार्लियामेंट में नथा ॻाल्हाइनि उहे हुते त उहे सभु रखनि था मुतालबा। त हुननि जो अॼु बि इहो आहे त असांखे जेको आहे सो तव्हां क्लीन चिट ॾियो। अच्छा, मन तव्हां बेस्ट सेफ जे बयान खे कीअं था ॾिसो जेको चए थो त नवाज़ शरीफ़ ऐं संदसि धीउ ॻाल्हियूं नाकाम करण? ॾिसो हमेशह ईअं थींदो आहे, हमेशह ईअं थींदो आहे त जॾहिं बि ॿिनि जेको आहे सो मुखालिफ़ धुरियुनि में जेकॾहिं ॻाल्हियुनि जो दौर शुरू थींदा आहिनि त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके इहे इन क़िस्म जूं शयूं इंडक्ट कंदा आहिनि त जीअं जेको आहे मामिलो जेको आहे ॿिए रुख ते वञे, मामिलो डाइवर्ट थिए, जेकॾहिं असां जेको आहे असांजे को आङो न खजे। ऐं दरअसल उहा अटेंशन हासिलु करणु चाहींदा आहिनि त दरअसल हुकूमत जी जेका संजीदगी कोन हुई, जंहिंजे करे जेको आहे सो मामला थिया। जेका ॻाल्हि सवेर सिद्दीक़ साहब बि कई आहे, जेकॾहिं इरफान सिद्दीक़ी मौजूदु आहे त उहो मतिलबु नवाज़ शरीफ़ जो जेको आहे उहो वेझो आहे, उनखे ॿुधाए थो, तर्जुमान आहे, उनखे ॿुधाए थो। इन खां अलावा ॾिसो जेकॾहिं संजीदगी न हुजे हा त मामला एतिरा अॻिते न वधनि हा, पर हो त इन ते अचनि था। ॾिसो हुननि जी पार्टी जी आहे माना शॉर्ट टर्म पॉलिसियूं, थोरी देरि अटेंशन हासिलु करणी आहे ऐं उनखे जेको आहे थोरी मामले खे हेॾो करे पेश करिणो आहे ऐं हुन ते जेको आहे माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त असां जेको आहे वॾा उसूल परस्त माण्हू आहियूं, असांजे उसूलनि जे करे असांजे हीअं कयो आहे, असां उसूल, हालांकि उसूल परस्त आहिनि ई कोन। उसूल परस्त हुजनि त तव्हां वेहो न, जेका बि का बि जेको आहे सो जेके बि पाण ॾिठियूं जेके बि ॻाल्हियूं थियूं आहिनि उन में जेका ॾियणु वठणु थींदो बि आहे त जेकॾहिं केसनि मां जांच छॾाइणी आहे, जेका टारगेट इहो ई आहे त PTI बानी खे केसनि मां जांच छॾाइणी आहे, त उनजो रस्तो वरी बि कोर्टूं आहिनि। उहो का बि जेका ॻाल्हियूं जेके आहिनि जा जेके हुकूमतूं उनजो कोन वठंदियूं, छाकाणि त इन खां अॻु में असां ॾिठो आहे सेम शहीद राणी बेनज़ीर भुट्टो केसनि खे मुंहुं ॾिनो, मौजूदा सदर आसिफ अली ज़रदारी केसनि खे मुंहुं ॾिनो, नवाज़ शरीफ़ केसनि खे मुंहुं ॾिनो, ख़ुदि शहबाज़ शरीफ़, राना सनाला, जेके नाला मौजूदु आहिनि सभिनी केसनि खे मुंहुं ॾिनो। त हीउ जेको प्रोसेस जेको ॻाल्हाइण वारो आहे इहो मामलनि खे डेमोक्रेटिकली अॻिते वधाइण ऐं सॉल्व करण लाइ आहिनि। जेको कोर्ट जा मैटर आहिनि, केसनि जा मैटर त अलॻि आहिनि। हाणे होॾां हमरा जेको आहे जेलार हमरा चए थो त माना मूंसां ॻाल्हायो, मूंखे हेॾां रिलीफ ॾियो, बाक़ी पोइ तव्हां खणो, त असल मामला हिते अटकियल आहिनि। सही। सिद्दीक़ साहब, जैसे शुएब साहब ने फरमाया कि वो रिलीफ भी चाहते हैं, बातें भी नहीं करना चाहते, तो आखिर ये बात कहाँ तक दंग करेगी? क्योंकि PTI वाले गवर्नमेंट से तो मुज़ाकरात चाहते नहीं हैं और ये भी चाहते हैं कि हमारे पूरे केस ख़त्म हो, हमारा बानी जेल से बाहर आ जाए, तो ये किस तरह होगा? देखिए, मैं तो ये इस चीज पे यकीन रखता हूँ कि अगर ये बातचीत जारी रखते तो कोई ना कोई रास्ता निकल आता। सही। लेकिन आप बातचीत को ही खत्म कर दें तो फिर आप आगे बढ़ने के रास्ते बंद कर देते हैं। इनको पता है कि ये मुश्किल में है। सबसे बड़ी बात ही इंगेजमेंट की। हुकूमत का क्या जाएगा, कुछ नहीं, चल रही है चीजें, वो चलती जाएंगी। पहले ये कहते थे हम इस्टेब्लिशमेंट से बात करेंगे, इस्टेब्लिशमेंट कहती है जी हम नहीं बात करते आपसे, आपने जो बात कर रही है हुकूमत से करें। और मैं ये चूंकि मैं डिफेंस को भी कवर करता हूँ, ये मैं पूरे दावे से आपको बताता हूँ कि जो इस्टेब्लिशमेंट थी वो इन मुज़ाकरात के खिलाफ नहीं थी। ये भी आपको बता दें, वो इन मुज़ाकरात के बिल्कुल खिलाफ नहीं थी। उन्होंने बस 2-3 चीजें कही थी। एक चीज उन्होंने वाज़ेह तौर पर कही थी कि भाई 9 मई के ऊपर
जब तक ये माफी नहीं मांगते और खास तौर पर बानी चेयरमैन एतराफ नहीं करते, सरेआम नहीं करते, उस वक्त तक ये इस मामले के ऊपर भी हम जो कोई कंप्रोमाइज करने को तैयार नहीं है। वो बाकी उन्होंने कहा कि 26 नवंबर पे आप कमीशन बनाएं, पार्लियामेंट्री कमेटी बनाएं, जो लोग इनके लापता है उनकी आप लिस्ट मंगवा लें, बानी पीटीआई की रिहाई के वाले से, जमानतों के वाले, उन्होंने कहा कि ये आप जाने, आपका काम जाने, हम इसके ऊपर जो है वो कोई नहीं करेंगे। लेकिन 9 मई के ऊपर वो जो थे वो बिल्कुल उसके ऊपर कोई कंप्रोमाइज करने को तैयार नहीं थे। लेकिन वो बातचीत के कतई तौर पर खिलाफ नहीं थे। बात फिर वही है कि आपको जब आप मुज़ाकरात की मेज पे आते हैं ना, तो आपको लचक दिखाना पड़ती है। आप हटदर्मी और अनाज जो है ना उसको एक साइड पे रखते हैं। ये नहीं होता कि आप जो है वो कहें कि जनाब जो मैंने मांगा है वो मिल जाए, ऐसा नहीं होता। ये जो जब दो फरीक बैठते हैं तो एक एक कदम पीछे हटना पड़ता है दोनों को, फिर मसले का हल निकलता है। आपको मालूम होगा कितनी सख्त ये बड़ी जमातें एक दूसरे की मुखालफती आपके सामने है। पीपल्स पार्टी और नून लीग का माजी आपके सामने है, कितने एक दूसरे के मुखालिफ थे। लेकिन जब 18वीं तरमीम आई मुतफिका हो गई। और अभी भी जब कोई कानून साजी होती है नून लीग मिन्नत तरले भी करती है, वो जाकर पीपल्स पार्टी को मना लेते हैं। पीपल्स पार्टी ने कोई काम लेना होता है वो नून लीग को मना लेते हैं। ये सीखना चाहिए वो इस वजह से कि वो मैच्योर सियासी जमातें हैं, उनको पता है कि हमने जमहूरियत और पार्लियामेंट को चलाना है। लेकिन अगर आप जमहूरियत और पार्लियामेंट को चलाना ही नहीं चाहते, अपनी जिद और अनाज के ऊपर आप कायम रहते हैं, तो उससे फिर मामला आगे नहीं बढ़ते। इसलिए इस खौल से बाहर निकलना होगा। अब ये तो नहीं हो सकता कि आज मुज़ाकरात हों और कल इमरान खान बाहर आ जाएगा, ये पॉसिबल नहीं है। ये अदालतें हैं, कानून है, उसको तो आप नहीं पाई। सिद्दीक साहब, ये जो सारे फैसले हैं वो तो खुद पीटीआई बानी खुद ही कर रहे हैं। जेल में जाके मुलाकातें हो रही हैं, उसके बाद फिर वहाँ से जो इंस्ट्रक्शंस मिलती है वो आके जो पीटीआई वाले बयान देते हैं। ये सारी पॉलिसीज तो वो खुद बना रहे हैं, तो इनको कौन समझाएगा? पॉलिसी मेकर्स इनके पास है नहीं। जैसे शोक साहब ने बात की कि ये वन मैन शो पार्टी है, तो ये बात तो वहीं पे अटकी हुई है। यही तो मसला है, यही तो सबसे मसला है। आप उस मसले की जड़ तक पहुंच गए हैं कि वन पार्टी रूल है, और वन पार्टी रूल की वजह से कि वो जो फैसला करता है वही फैसला माना जाता है, तो उसको कोई ना नहीं कर सकता। वो जेल में बैठकर भी डाउन है। सिद्दीक साहब, उसका फायदा भी तो नहीं हो रहा ना उसका खुद का भी इसमें, तो वो अपना नुकसान खुद कर रहा है ना जी। वो ये काम करके अपना नुकसान खुद कर रहा है। अगर कमेटी बाख्तियार होती या कमेटी को उसने इख्तियार दिया होता तो सूरत और होती। लेकिन उसने तो अपने अपने पांव पे खुद कुल्हाड़ी मारी। वो फौरी चाहता है कि मुझे रिजल्ट आ जाए, फौरी रिजल्ट नहीं आता। इस तरह रिजल्ट थोड़ा आएगा। बातचीत आप शुरू करते हैं, मैंने कहा था शुरू इसको जारी रखते, कोई ना कोई रास्ता निकल आना था। और इसी पार्लियामेंट के अंदर अगर कोई कमेटी बन जाती तो ये उस कमेटी के अंदर चीजें काफी जो है थी वो आगे बढ़ सकती थी। लेकिन जब आपने जिद लगा ली कि मुझे आज ही कमीशन चाहिए, अभी चाहिए, बनाएं, अनाउंस करें और ये होगा उसका ये चीज। अच्छा, फिर सबसे जो बड़ी गलत काम किया, आप डिमांड लेके जाएं। ये डिमांड नहीं लेके गए, डिमांड के साथ टीओआर भी दे दिए। टीओआर तो भाई उस कमीशन ने बनाने, जो अगर बन जाता तो ये उस कमीशन का काम होता है। फिर टीओआर हुकूमत के साथ मिलकर बनाए जाते हैं। ये नहीं होता कि आप यकतरफा तौर पर जो है वो टीओआर। तो सिद्दीक साहब, ये भी तो हो सकता था ये अपने मुतालबात लिख कर देते, तो वो गवर्नमेंट वाले फिर कहते कि ये नारो मांग रहे हैं, क्योंकि वो जाहिर सी बात है पीटीआई को मुतालबात लेकर दे दिए थे ना। वो मुतालबात लेकर दे दिए, तीसरी मीटिंग में मुतालबात लेकर दिए। हुकूमत उनका तहरीरी जवाब देने जा रही थी, हुकूमत ने भी अपना जवाब तैयार कर लिया था। उस जवाब से पहले ही वो दौड़ गए। सही, चले साथ ही रहेगा सिद्दीक साहब। शिव साहब, ॾिसो जे हाणे पीटीआई बानी आहे, हर जेको अॻुवाण वञे थो, बैरिस्टर गोहर आहे या ॿिया मुख़्तलिफ़ अॻुवाण वञनि था, उतां जेका उन्हनि खे लाइन मिले थी उहो था कनि। अॻु ईअं थियो जीअं 9 मई वाक़िया थिया या पहिरियां जेके बि एडवेंचर थिया पीटीआई तरफ़ां, त इहो चयो वेंदो त पीटीआई बानी जा जेके सलाहकार आहिनि उन्हनि हिन खे ॿोड़ियो आहे। हाणे जेका हिदायत अचे थी डायरेक्ट पीटीआई बानीअ तरफ़ां थी अचे। हाणे उनजो सलाहकार केरु आहे? हाणे त उहो पाण ई सलाहकार आहे, छो त जेका बि हाणे हिन जेका क़यादत आहे, हिन माना एॾी का ख़ासि क़यादत न आहे। पहिरियां रो वारी क़यादत तक़रीबन हटी वई आहे, पीटीआई छॾे विया। त हाणे जेका बि डायरेक्शन आहे पीटीआई बानी पाण ई थो ॾिए। अॻे त इहा शइ हूंदी त हिनखे मुंहिंजी सवेर ॻाल्हि कई त उनखे त आदत पियल आहे न डायरेक्शन जी। पहिरें कीअं धणे दौरान चवंदो एम्पायर आङुर खजंदी, उहो एम्पायर केरु हूंदो हुयो? हुनखे जेके चयो वेंदो त तोखे हीअ करिणो आहे, हिन ते बीह रहणो आहे। 9 मई वारा वाक़िया थिया आहिनि,
त हाणे त ॻाल्हियूं जेके साम्हूं अचनि थियूं त जेको आहे जेको अॻूणो DG ISI हुयो फैज़ हमीद, उन जो बि जेको आहे डायरेक्शन हुनखे शामिल रहियूं आहिनि, उहो ख़ुदि हुनखे डायरेक्शन ॾींदो रहियो आहे सही ऐं जिते जिते हुनखे हुयो ज़रूरी हुयो या ज़रूरी सम्झंदो हुयो या यूज़ करणु चाहींदो हुते हुनखे यूज़ बि कंदो हुयो। त हो त आदत हिरियल आहे। PTI बानी खे हाणे केरु थो यूज़ करे? हुनजो दिमाग़ हेॾो ख़राबु थी वियो आहे, उहो सम्झे थो त मां जेको आहे मां सही आहियां, बाक़ी सभु ग़लति आहे। दरअसल हुनजो जेको इहो जेको हुनजो दिमाग़ हुन जी हालत अहिड़ी बीठी आहे जेको पहिरें खां शुरू खां वठी अॼु ॾींहं ताईं पाण ग़लति हुन तस्लीम कयो ई न आहे। ऐं पोइ अॼु बि जेको आहे उनखे जेको आहे उनखे पाण खे बरतरी जो अहसासु हुजण जे करे वो त जीअं तव्हां ॻाल्हि कई एक्स DG ISI जी, त उहो त पहिरियां उहो, हाणे हुनखे केरु थो यूज़ करे? हाणे किथां न किथां इनपुट ईंदी हूंदी, इनपुट बि थी सघे थो ईंदी हुजे। इन खां अलावा हुनजो पंहिंजी दिमाग़ जी हालत बि अहिड़ी थी वई आहे जो हू माना शुरू खां वठी हुनजी हालत इहा आहे, बरतरी वारो अहसासु हुन में रहियो आहे त मां नंबर 1 मूंखां सवाइ कोई कोन्हे। ईअं ई हुनखे हुकूमत में बि ग़लतियूं कयूं। जॾहिं हुनखे चयो वियो त भई उस्मान बुज़दार खे हटाए, तुंहिंजे पंजाब वञे पियो थो, पंजाब सही न, ओॾी महिल बि ॻाल्हि कोन मञे त न इहो वसीम अकरम प्लस आहे, हुन ते का ॻाल्हि न मञे। चयो वियो त भाउ तुंहिंजे हुकूमत में करप्शन थी थिए, हीअ जेको आहे संभाल ते, न तव्हां ग़लति आहियो। हाणे जेको आहे हुनखे DG ISI चेंज करे चई तंहिं महिल, जेको हाणे मौजूदु आर्मी चीफ आहे। त मतिलबु इहो आहे त हुनखे हुनजी पंहिंजी जेका आहे उहो ॿिए खे सभिनी खे ग़लति थो सम्झे, पाण खे सही सम्झंदो आहे। उन ग़लति ॿिया ग़लति पाण सही हुजण जे करे हुनजी पार्टी जी का डेमोक्रेटिक फॉर्मेशन ई न ठही सघी आहे। उहे ई सभु आहे। ॾिसो मां सदाईं पोइ ज़िक्र कंदो आहियां त ॾिसो माज़ी में असां इहे दौर बि ॾिठा हुआसीं न जॾहिं बेनज़ीर भुट्टो ॿाहिरि हुई, ठीकु आहे, पोइ ते हुनजी पार्टी रन कंदी हुई। ॻाल्हियुनि लाइ जेको आहे मखदूम अमीन फ़हीम बाज़ाब्ता तौरु वेंदो हुयो। नवाज़ शरीफ़ जे वारा ॿाहिरि हुया त बि हुन खां पोइ पुठियां हुनजी पार्टी रन कंदी, उहे हलाईंदा। त ॾिसो हिकिड़ो माण्हू हुनखे एतिरी हिनखे लाइन लेंथ ॾिनल हुई त बाबा तव्हां हिन हद ताईं वञी सघो था, हे ॻाल्हाए सघो था, हे कयो था। हाणे हिन जी पार्टीअ में हिनखे जेको आहे को माण्हू अहिड़ो कोन थो मिले टचेबल जेके चई सघे त तव्हां हिन हेतिरी लचक रखो, हेतिरे ताईं वञो, हेतिरे ताईं त उहो माना ॿिए कंहिंखे सही सम्झे ई कोन थो, जंहिंजे करे पाण जेको आहे पाण खे सही थो सम्झे। ऐं हुनखे हुन लेखे त जेके बि मां क़दम खयां थो, भले हुन में हिन मां त हुन पाण नुक़सानु ॾिनो अथई, पर उहो सम्झे थो त मां सही आहियां। त हुनजी जेका बरतरी वारे अहसासु हुनखे मारायो आहे। हाणे उहो इन कॾहिं कॾहिं ॾिसो कॾहिं कॾहिं डायरेक्शन ग़लति मिलण जे करे मिलंदो आहे, कॾहिं कॾहिं डायरेक्शन लेस थी वेंदो आहे त माण्हू ग़लति फैसला कंदो आहे। त डायरेक्शन लेस थी वियो हुजे, थी सघे थो। सही सिद्दीक साहब, ये जो डायरेक्शन लेस हो गए ये और इस तरह की जो रविश है PTI बानी की, तो आप क्या समझते हैं कि ये तो मामला तो उलझ जाएंगे और उसको कोई अपना फ़ायदा भी नहीं होगा, ना इसकी पार्टी को ना इसकी ज़ात को, तो ये बात कहाँ तक दम करेगी आगे जाकर? देखिए, ये शुएब साहब की बात ठीक है कि इन्होंने अपनी सिम्मत जो है वो खो दी है, और जब सिम्मत खो देते हैं तो फिर आपके इम्कानात भी खत्म हो जाते हैं। सियासत में ये नहीं होता। सियासत आपने करनी है तो फिर आपको दरवाजे खुले रखने पड़ते हैं अपने बदतरीन दुश्मन के लिए भी। लेकिन अगर आप ये कहें कि मैं इस रियासत से लड़ लूंगा, चलो आप हुकूमत से लड़ लेंगे लेकिन आप रियासत से नहीं लड़ सकते, ये सीधी सी बात है। सही बात है। हुकूमत जब ये बात कह रही है और ये हुकूमत ने इस चीज को माना कि इस्टेब्लिशमेंट इन मुज़ाकरात के खिलाफ नहीं है, और इस्टेब्लिशमेंट ने भी बिटवीन द लाइन ये मैसेज दिया कि मुज़ाकरात के जरिए रास्ता निकाला जाए। भाई ये मैं आपको बताऊं कि हुकूमत तो इससे ज्यादा आगे जा रही थी कि ये बातचीत अगर जैसे जैसे आगे बढ़ती ना तो वो फिर जो मिसाके मईशत वाली बात थी वो भी आनी थी, फिर दहशतगर्दी के खिलाफ एक अलायंस हुकूमत अपोजिशन ने मिलकर आगे बढ़ना है वो भी आना था, और बड़े थे चीजें। लेकिन आप हुकूमत में तो खैबर पख्तूनख्वा की हुकूमत भी तो आपके पास है ना, अगर आप इन चीजों को बिल्कुल जो है वो साइड पे रखकर शुरू हो जाएंगे तो उस तरह तो चीजें नहीं चलती ना कि आप जो है वो, लेकिन आप कहे जी मैं आज मैंने कमीशन मुझे बनाकर दे, वो बच्चों की तरह जिद कर दे। और फिर यहाँ पे पूरा स्पीकर के पास पूरी हुकूमत का मैंडेट था, वहां पे क्या था, वहां पे वो कमेटी साथ रुकनी थी लेकिन इख्तियार एक आदमी के पास था, उसने खत्म कर दिया। आज उसने किसी से पूछा भी नहीं। उसका अपोजिशन लीडर जो है प्राइम मिनिस्टर इन वेटिंग होता है, उससे भी पूछना गुआरा नहीं किया। भाई कमेटी खत्म जी, तहरीर कर दी, कल 31 तारीख है, उसे पहले खत्म कर दी। तो मैं बार बार ये बातें दोहरा रहा हूं कि आगे बढ़ने के रास्ते आपको बंद नहीं करने चाहिए अगर आपने वाकई सियासत करनी है।
एक प्लेटफॉर्म आपको हुकूमत ने दिया, पार्लियामेंट का प्लेटफॉर्म दिया, वो अवेलेबल है, अभी भी अवेलेबल है, उसका फायदा उठाएं। अच्छा जी, कैफेटेरिया में मुलाकातें हो रही हैं, स्पीकर चैम्बर में जा रहे हैं, वुज़रा से मिल रहे हैं, दरखास्तें दे रहे हैं, काम अपने करवा रहे हैं, टीए ले रहे हैं, तनख्वाहें सारी मिल रही हैं। तनख्वाहें जब बढ़ाई जाती हैं 2,18,000 से 5,00,000 तनख्वाह की जाती है, उस वक्त पीटीआई खुश है, उस वक्त पीटीआई को कोई इशू नहीं है। ये क्या मामला है? ये दोगलापन है ना जी। तो फिर आप जो असल इशू है उससे पीछे हट जाए, बाकी आपका जो अपना मफाद है उस पर आप आगे बढ़ जाए। अच्छा, एंड में मुझे ये बताएं सिद्दीक साहब, तो आप इसको सूरत हाल को कहाँ देखते हैं पीटीआई, क्योंकि एक अच्छी खासी फॉलोइंग है उस पार्टी की, तो पीटीआई का जो फ्यूचर है वो किस तरह से देख रहे हैं? क्योंकि हमने देखा ये जेल में भी गए, उससे पहले इक़्तिदार में थे, तो इनकी जो रवश है, इनका जो नेचर है वो चेंज नहीं हुई, तो आगे चल के आपको कोई है अंदाज़ा कि इनकी नेचर चेंज हो सकती है या मजबूर हो सकते हैं बात करने पर? देखिए, ये तो इनके अपने रवैये के ऊपर डिपेंड करता है, और मुज़ाकरात कभी शराइत पर नहीं होते। रवैया ठीक करेंगे, हुकूमत रास्ता बंद नहीं करेगी। पहले भी इन्होंने पेशकश की थी ना, पहले ये इन्होंने दरवाजा खटखटा कर रह गए इस्टेब्लिशमेंट का, कभी ऑन द रिकॉर्ड, कभी ऑफ द रिकॉर्ड, कभी किस तरीके से, वहां पे इनकी दाल नहीं गली, फिर ये हुकूमत के पास आ गए। और फिर वही बात ये है कि वो चाह रहा है कि मुझे इमीडिएटली रिलीफ मिल के मुझे रिहा करें, इलेक्शन कराएं, मैंडेट वापस करें, मुझे वज़ीर आज़म की कुर्सी पे बैठाएं। ऐसा तो पॉसिबल है नहीं, ठीक है। अब आप देख लेना, तो वो फौरन कहता जी आप 8 फरवरी को फिर एहतजाज होगा, 13 फरवरी को उर्दवान आ रहा, तुर्किया का वज़ीर सदर जो है वो आ रहा है। अब जब भी आमने आते हैं ये काम शुरू कर देते हैं। ये अब आप देखें ना, नीयत किनकी खराब है खुद पता चल जाता है। हुकूमत तो बातचीत का कायम है, भाई आप कमेटियां खत्म कर रहे हैं तो फिर किस तरह आगे बढ़ेंगे? हुकूमत को ये कल भी कहेंगे ना, हुकूमत फिर कहेगी हाँ जी आ जाए, ठीक है बातचीत के लिए तैयार है। ये इनका है, तो बात ये है कि जो बातचीत करे वो फिर बाख्तियार होना चाहिए। सही शुभ साहब, जी सिद्दीक साहब चए तो हे ॻाल्हाइण लाइ तयार ई न आहिनि। मुंहिंजो सवाल वरी बि तव्हां खां इहो आहे त पीटीआई बानी जेको हिकिड़ो इक़्तिदार में बि रहियो, उन खां पोइ वरी इक़्तिदार तां लही वियो, वरी हाणे जेल में आहे, त हुनजी जेका नेचर आहे उहा चेंज नथी थिए बिल्कुलु बि। त तव्हां सम्झो था त अॻिते हली को हे मजबूर थींदा? छो त रियासत सां जे सिद्दीक साहब ॻाल्हि कई त तव्हां हुकूमत सां विढ़ी सघो था, रियासत सां, रियासत वक़्तु मुख़्तलिफ़ हरबा आहिनि, इस्तेमालु करे सघे थी। त हाणे बि पीटीआई जो जेको मौजूदा जेका सिचुएशन आहे, इन में इन्हनि खे नेठि त मजबूर थियणो पवंदो? बहितर न आहे त टाइम ज़ाया करण खां सवाइ को फ़ाइदो वठिजे? ॾिसो, अगेन ॻाल्हि उहा ई आहे जेका मूं अॻु में बि कंदो रहियो आहियां, त हिननि खे जेको आहे हुननि जी छा आहे वॾी ताक़त छा आहे? सोशल मीडिया। ठीकु आहे, वॾा प्रोटेस्ट कनि था, छा बि आहे, जेको हाणे सज़ाऊं आयूं माण्हू ई कोन निकितो, बसि सोशल मीडिया ते वावेला थी वई, बाक़ी माण्हू त रोडनि ते कोई कोन निकितो। हीअ पंहिंजी सियासत, पंहिंजे तरीक़ेकार ऐं जेको आहे सो अनडेमोक्रेटिक जेका वेज़ जे करे उहा पंहिंजी जेका अवामी हिमायत जेका थोरी घणी हिनखे मिलियल हुई, हिकिड़ी त इहा आहे त प्रोजेक्टेड हुई। सही, ठीकु आहे। हिकिड़ी आहे त कुझु जेका आहे हिनजे पंहिंजे जेका फैन फॉलोइंग हुई उनजे करे उनजे करे उहा विञाईंदो थो वञे। हाणे हीअ ॾिसो न, हीअ जेको आहे सो सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां केतिरो जेको आहे राज कंदव। सही, सोशल मीडिया जो दौर ईअं आहे त अॼु तव्हांजी हिकिड़ी शइ आहे, सुभाणे वरी ॿी शइ आहे, उहा ॿी शइ अॻी शइ खे खाई थी वञे, सुभाणे वरी उन खां ॿी शइ अची वेंदी। त हीअ जेको आहे सो हीअ त उन्हनि माण्हुनि जो बि कोन बीठो आहे जेके हिननि सां गॾु बीठा आहिनि, बिल्कुलु उन सां बि वेठो आहे। हिननि जी जेका पार्टी जेको आहे केतिरनि माण्हुनि जो जेके बि हिन जे 9 मई में जिन खां छोकिरनि नौजवाननि खां हमला कराया विया, उन मां घणनि जा केस पीटीआई विढ़िया आहिनि। उहे दाऊं पैदा कनि छोकिरा त असांजी फैमिली असां सां बीठी, बाक़ी जेको आहे पार्टी कोन बीठी आहे। ख़ुदि हिन जो भाणे जूं ॻाल्हियूं आयूं आहिनि, हिन जे भाणे जे हुसान न्याज़ी जूं ॻाल्हियूं आहिनि। सही, त भाउ मुंहिंजो फादर विढ़ियो, मुंहिंजी फैमिली विढ़ी आहे केस, बाक़ी पार्टी मुंहिंजी कोन आई आहे। त जॾहिं तव्हां कारकुननि वारो जेको लॾो आहे उनजी तव्हां मालिकी न कंदो त कारकुन तव्हां खां ईअं का वठिबो। जंहिं अवाम तव्हां में उमेदु रखी उन्हनि जो तव्हां मामला अॻिते न खणी हलंदो, उहो मायूस थींदो। त तव्हां केसि ताईं सर्वाइव करे सघंदो? हिकिड़ो टाइम हूंदो त जेका प्रोजेक्टेड क़िस्म जी जेका हिनखे जंहिं नमूने खणी बीहारे वियो, उन मां सम्झां थो हिन जी रविश,
हिन जी सियासी जेको आहे सो जेको गैर जमहूरी जेको अंदाज़ आहे ऐं पार्टी में डिक्टेटरशिप जे करे उहो आस्ते आस्ते वञाईंदो थो वञे। जेकॾहिं अॼु जेकॾहिं माण्हू गॾु वेठा था त सुभाणे जेके हिन जे रवैयनि जे करे उहे ख़ुदि बाग़ी थींदा वेंदा। सही ख़ुदि जेके हिन जा एमएनएज़ आहिनि उन मां केतिरनि खे जेको हूंदो जॾहिं हे उन ते ट्रस्ट नथो करे त हो आख़िर छा कंदा? लीडर उहो न जेको कारकुननि खे सम्झे, कारकुननि खे ते ट्रस्ट करे, सही या पंहिंजा जेका अॻुवान जेके तव्हां बीहारिया उन्हनि ते ट्रस्ट करे, हे त उन ते कोन थो करे कंहिं ते बि ट्रस्ट। तंहिंजे करे हो बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु हुन सां गॾु थी सघे थो त सुभाणे उहे बि गॾु न हुजनि त हीउ जेको कुझु करे पियो हीउ पंहिंजो पाण खे नुक़सानु पियो ॾिए। हीउ दरअसल जेका हिकिड़ी जेका फूकणो ठाहियो वियो हुयो उन फूकणे मां हाणे हवा निकिरंदी थी वञे, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो जेकॾहिं हलो ठीकु आहे कंहिं बि सबब खां ठही आयो उनखे पंहिंजे जेके रवैये आहिनि, पंहिंजे अंदाज़, पंहिंजे तरीक़े सियासत मां उनखे बचाए सघिजे पियो, पर हे उनखे पाण ई पाण वञाए पियो पंहिंजी अना ऐं अठधर्मीअ जे करे। सो अॻे पोइ जेको आहे सो हिन जो फेल्योर ई आहे। वॾी महिरबानी शुएब साहब, बड़ी महिरबानी सिद्दीक़ साहब। बुनियादी तौर ते पॉलिटिकल पार्टियुनि जो जेको महवर हुजे अवाम हुजणु घुरिजे, पर असां वटि जेके ज़ाती मफ़ाद आहिनि पार्टियुनि जा उहे ई माना हमेशह मथां रखिया वेंदा आहिनि। पीटीआई खे घुरिजे त उहा वक़्तु विञाइण खां पासो करे ऐं जेको ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचे, छो त हर मसइले जो हल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ दुनिया में जंगियूं लॻियूं, आलमी जंगियूं लॻियूं, पॉलिटिकल मसइला थिया, उन्हनि जो आख़िर में हल ॻाल्हियुनि सां ई निकिरंदो आहे। त पीटीआई क़यादत खे इहा जेको आहे ॻाल्हि सम्झणु घुरिजे त ॻाल्हियुनि सां ई मसइला हल थींदा, ॻाल्हियुनि सां मसइला हल करे पोइ अवाम जे मसइलनि लाइ सोचियो वञे जेके बदकिस्मती नथा सोचिया वञनि। अॼु जे प्रोग्राम लाइ एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ॾेई थींदा इजाज़त। अल्लाह भाई।